HRJD न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट से ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। अपडेट कयूं पिया मांखे टंडो जाम खां, जिते HRJD न्यूज़ जी रिपोर्टर मुनसिफ़ अहमद टालपुर मुताबिक़ टंडो जाम गैस जी अथरादू बहरान SDO मेडल वठण लाइ शहरी आज़ार में रित बचाव करणु मुश्किल थी वियो। गैस सभा सां वटि आहे ई कोन। असां ग़रीब मिसकिन खायूं कोन, बिल पियारंदा आहियूं, पर बिल त सचायो थिए असां वटि गैस आहे ई कोन। राति ॾींहुं असां मरूं पिया आहिनि चुल्हनि ते आहियूं, ॿारहें चुल्हनि ते काठियूं कोन थियूं मिलनि असांखे। पोइ बि राति ॾींहुं माचिस सॼा ख़तमु करे छॾूं, गैस नालो कोन्हे। बिल केतिरो थो अचे? बिल असांजो अॻिले महीने में 3000 पियारियो आहे, हिन महीने में असांजा 1000 आयो आहे। असां किथां त पियारूं, छा करूं, पेट पारूं, बिल पियारूं, पोइ बि बिल सजायो अचे। बिल जो नालो निशान बि कोन्हे। तव्हांजे अॻियां माचिस पाणो आहे ई कोन बिल। चुल्ह ॾिसो, अॻियां चुल्ह बि पई अथमि, अॻियां गैस बि पियो अथमि। काठियूं बि असांखे बागाई नथा करण ॾियनि, असां मजबूर आहियूं, छा करूं। सुबुह हुजे पेपर हुजे, गैस जी ही हालत आहे। ऐं गैस हिन कंडीशन खे हलंदे तक़रीबन 4 साल थी विया आहिनि। अॻे ही रमज़ान जे ॾींहंनि में थींदो हुयो जो ओॾी महिल सभु उथंदा, प्रेशर पवंदो, पर हाणे कंटिन्यू इहो सिस्टम हले थो। ऐं हिकिड़ी माचिस डेली सिर्फ़ु गैस चेक करण ते खपे थी। हाणे ॿुधायो त हिकिड़ी माचिस जॾहिं असीं हिन हिकिड़े चेक करण ते खपायूं था त गैस ॿारण ते सिर्फ़ु हिकिड़ी तीली लॻणु खपे, पर हिकिड़ी माचिस थी खपे डेली। ऐं डेली असांजूं एतिरियूं माचिसूं ज़ाइजियूं थियनि ऐं गैस असां इस्तेमालु कोन था करे सघूं। तंहिंखां सवाइ गैस जो प्रेशर न हुअण जे करे सिर्फ़ु मीटर थो हले, ऐं मीटर हलण जो जवाबु इहो थो थिए असां बिल ॾियणो थो पए वधि में वधि। ऐं उन बिल जो असांखे चटी पियासीं भरियूं ऐं प्रेशर आहे कोन। यानी कि हिकु अहिड़ी में खुटल आहे, ही अहिड़ी खुटल में आहे जीअं असांखे पिनण खां बि सीड़ाए छॾियो आहे। ॾोयूं उस्ताद खीर कान थी ॾिए ऐं अॻियां बीठी चरे। हाणे असीं बिल हिन जो भरूं था, इस्तेमालु असीं छा था करियूं, उहो तव्हां पाण ॾिसो था ॿरे थो। ऐं बार बार तीली हणां थो, भरंदो ई कोन, भरे ई कोन थो। उनखे असीं छा कयूं, ही माचिस ख़ाली थी वई आहे। ॾिसो, मूं ॻाल्हायोमांसि, मूं मुर्शिद सां ॻाल्हायोमांसि, मुर्शिद खे चई हाज़ुर ऐं कमु कयां थो, हिननि जो सभु कुझु कयां थो। वरी फ़ोन जेॾी महिल रखी, हीअं यार तव्हां सम्झो ई कोन था मुंहिंजी ॻाल्हि खे। जंहिं माण्हू ॾे मुर्शिद जी माना का अहमियत कोन्हे, पाण उन माण्हू खे माण्हू छा चवंदो। चलो, केतिरे टाइम का मसलो पियो अचे गैस जो? बस साल थी विया गैस अचे मानी की बचे ॿार जरा बुख में वञनि। अच्छा, पोइ उन लाइ तव्हां को ऑफिस में दरख़्वास्तूं वग़ैरह ॾिनियूं आहिनि? हाँ, वो सब वजन था, सही कुछ को गैस का तो कहीं नाम ही नहीं है और बिल आगे से आगे आ रहा है। लकड़ियों पे हम आग जला जला के रोटियां पका रहे हैं, बंद हमारे मकान है, क्या करें, कहाँ जाएं? किसी को दाद फरियाद देते हैं, कोई सुनता ही नहीं है। कभी ऑफिस में गए, कंप्लेन की? भाई जाते हैं तो वो ये बोलते हैं कि आपका वो एंड के अंदर मकान है, ये तो कॉलोनी है, मुजफ्फराबाद कॉलोनी, गरियाबाद कॉलोनी, महमूदाबाद कॉलोनी। बोलते हैं प्रेशर है ही नहीं प्रेशर। इधर तो प्रेशर तो क्या बिल्कुल नाम का ही नहीं है। असां वटि बाबा ही ज़ुल्म लॻो पियो आहे। 2-3 साल थी विया आहिनि, न को पोइ गैस आहे, न को छा, न को लेणी न को देणी, न पेपरनि जो, न नाश्ते में, न हीउ, न को असीं शुगर जा मरीज़, बीमार, मड़ा मुड़ुस। गैस हाणे किथां अचे? चओ इमरान ख़ान खे त उहो बि बेवकूफ़ असांखे कयो वेठो आहे, चओ मुराद अली शाह खे त उहो बि बेवकूफ़, केरु ॿुधणो आहे? साईं हाणे ॾिसो न, असां वटि गैस जी सूरत हाल कुझु बि कोन्हे। ही छा भरे, छा हले, छा बचनि खे खारायूं? पोइ हिन में तव्हांखे काफ़ी तकलीफ़ थींदी हुई जेॾी महिल तव्हांजा बच्चा वेंदा हुआ स्कूल? बाबा ज़ाहिर आहे। पोइ हुन जो अव्हां कीअं था बंदोबस्तु कयो? बाबा बसि पोइ ये हुकूमतनि जा आहिनि, ये बसि ज़ुल्म आहे असां सां पियो। असीं SHO साहिब खे बि रिक्वेस्ट था करूं, SDO साहिब खे, गैस वारनि खे, वज़ीरनि खे, बाबा असांजी ॿुधी वञे। 2-4-5 साल से ये मसला चल रहा है। ये सुबह के टाइम तो बिल्कुल नहीं होता। हमारे बच्चे जो हैं बिल्कुल बगैर नाश्ते के साथ वो स्कूल जाते हैंगे और बहुत मसला है। रोटी खाना वगैरह कुछ भी नहीं पकता। दोपहर में 4-4 बजे तक वो LPG गैस भरवा के आते हैं सर, वो भी बहुत महंगा है। वो हम गरीब आदमी कहाँ से पूरा करें सर? अच्छा, तो 160-70 रुपये किलो है वो गैस। अब वो हम भरा अफोर्ड नहीं कर सकते। अब लकड़ियाँ लाते हैं, गैस बिल्कुल नहीं आता सर, बिल्कुल भी नहीं आता है। अभी आप देख रहे हो, आपका सेट वगैरह सब हुआ है, बिल्कुल नहीं पकड़ा। अच्छा, ये जब तक गएगा फिर खाना? गैस का इंतजार है, जब गैस आएगा, जब पकेगा, इतने बच्चे सारे भूखे सो जाएंगे। 10-11 बजे के बाद आता है सर, वो भी थोड़ा थोड़ा हल्का सा गैस आता है। अच्छा, आपकी ये कॉलोनी क्या है सर? ये मुजफ्फराबाद कॉलोनी है, टंडो जाम मुजफ्फराबाद कॉलोनी। तफसील मूजिब टालपुर कॉलोनी, न्यू टालपुर कॉलोनी, अलियाबाद कॉलोनी, मुजफ्फराबाद कॉलोनी, करीमाबाद कॉलोनी, रशीद कॉलोनी, माली पाड़ो, ओड कॉलोनी, सखवाब टाउन, अलमदीना कॉलोनी में गैस जो हथरादू बहरान। अपडेट कयूं पिया मांखे टंडो जाम खां, जिते टंडो जाम में हथरादू गैस जो बहरान
शहरी आज़ार में। HRJDO न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।